आही सिंध महजी मां दिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में खबर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां जरवार लॻ मयरपुरमाथ्येलो में भिटाई मेडिकल सेंटर जे तरफान मयरपुरमाथ्येलो में सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां शानदार रैली कढी वई। लोकी फनकार सिंधी कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। सिंधी गाननि ते शानदार एजाज़ अहमद बोज़दार ते चयल गाने ते शरीक माण्हुनि पारां फनकारनि ते नोट जी बारिश करे छॾी आहे ऐं हिननि चयो आहे त सिंध 5000 साल पुराणी है, जंहिंजी सकाफ़त के झरझंग में असीं उजागर करियूं पिया ऐं क़ौमी काज मल्हाए धरती माँ के लफ्ज़न जी भरपूर भेटा पेश कई पी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।